खीरथर जी जाबलू पट्टीअ ते लाॻीतो बरसातुनि सबबि मुख़्तलिफ़ नयूं वही अचण करे काछे जे केतिरनि ई ॻोठनि जो राब्तो कटियलु आहे। जॾहिं त इंतिज़ामिया तरफ़ां ॻोठाणनि खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल करण लाइ के बि उपाउ न वरिता विया आहिनि। ॿिनि ॾींहंनि खां बरसातुनि सबबि नएं गाज ऐं ॿियूं नयूं वही आयूं आहिनि। नएं जे पाणी ॻोठनि खे वकोड़े छॾियो आहे। पाणी जी एफपी बंद सां टकराइजण बाद मंछूर में छोड़ जारी आहे। एफपी बंद कमज़ोर हुजण सबबि मुख़्तलिफ़ हंधनि तां गारा लॻण जो बि ख़दशो वधी वियो आहे। नएं जे पाणी सबबि वाई पांदी ड्रिगबाला टंडो रहीम छिनी हाजी खान हेरो खान खां दादू ऐं जोई ऐं गोरख हिल स्टेशन ॾांहुं वेंदड़ रोड रस्ता ॿुॾल आहिनि। नयूं वही अचण सबबि सवें ॻोठनि जो ज़मीनी राब्तो बहाल न थी सघियो आहे। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल थी रहिया आहिनि। ॻोठाणनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त इंतिज़ामिया खेनि महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल करण लाइ अञा ताईं के बि इंतज़ाम न कया आहिनि। तमाम हिन महिनत ही कोन्हे, बस ॿ टे ढेपर विझी हलिया था वञनि, कम कोन था कनि। गाज अॻे ई नई माना कुकड़ानी इहे सभु अचनि था। पाणी हिते ई रस्तो ई हे आहे मौत आहे। करे ही तव्हां ॾिसो पिया कैमरे में जो ही उनजे मिसाल जेके ॻोठ आहिनि या यूसी आहिनि, यूसी शासन, यूसी टंडो रहीम खान, यूसी गाजी यूसी पंहिंजो छिनी, उनजो रस्तो तालके जो सां बिल्कुलु कटियल आहे। गाज जो आयल पाणी नली अंगई कुकड़ानी खदानी हिननि जो पाणी हींअर छिनी खां गुज़री रहियो आहे। हे तव्हां असांजो रोड जो हालत ॾिसो पिया था। जेको अॻी चकर बोर्ड आयो पहिरीं उन जो पुल साम्हूं बीठो आहे, उन जो कमु कराए विया चूंडियल नुमाइंदा, उहो बि तव्हांजे नज़रनि में आहे। ॾिसो था ही असांजा रस्ता बि तबाह थी विया आहिनि। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त ॻोठाणनि खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल करण लाइ हंगामी बुनियादनि ते कोशिशूं तेज़ कयूं वञनि। माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हुननि चयो तमामु घणी तकलीफ़ आहे। छिनी खां एफपी बंदि ताणी पैसा भरे जेको असां मोटरसाइकिलूं क्रॉस कयूं था, हीअ पाणी जा वकिरा कुझु घटि थी विया आहिनि। जेकर वधी विया त असांखे 3 किलोमीटरनि जे बदिरां 200 खां 150 किलोमीटर पंधु करे कंहिं शहर ताईं पहुचणो पए थो। कैमरामैन खलील जमाली सां गॾु मुर्तज़ा लाशारी, सिंध टीवी न्यूज़ टंडो रहीम खां।